रमज़ानुल मुबारक शुरुआत है अञा ऐं रोज़ा सब रखन पिया, कुछ रखण जी भी कोशिश कन पिया जेके मरीज़ आहिनि। शुगर आम थी वही है, डायबिटीज़ हर घर में अॼुकल्ह थी वही है। हर ॿार खे हर नंढे वॾे खे ॾिसूं पिया त डायबिटीज़ में को न को मुब्तला आहे। हाणे तव्हां इहो ॿुधायो त कहिड़ा उहे मरीज़ आहिनि, कहिड़ी लेवल शुगर लेवल जा उहे मरीज़ आहिनि जेके रोज़ो रखी सघनि था, जेके नथा रखी सघनि। सुठो सवाल तव्हां पुछो आहे, छो जो असांजी रिलीजियस पॉइंट ऑफ व्यू खां जी अक्सर तव्हां बि ॾिठो हूंदो त खोड़ सारा माण्हू हूंदा आहिनि, उनजी जी HbA1c माना मोर देन 10 हूंदी आहे न या 12 हूंदी आहे, त उहो चवंदा आहिनि भले असां मरी वेंदासीं लेकिन रोज़ो न छॾींदासीं न। ठीकु आहे, त अलाह साईं माना इलाही जो कनि माना इस्लाम में असांजी तव्हांखे साईं मौलाना साहिब जिन खे ख़बर आहे सभिनी खे लीनियंसी ॾिनी आहे न। इस्लाम में का सख़्ती न आहे, माना अलाह साईं पाण फरमायो आहे क़ुर शरीफ़ में त जेकॾहिं काई माना जान खां वधीक काई दुनिया में काई शइ इम्पोर्टेंट न आहे। ठीकु आहे न, जेकॾहिं तव्हांजी अहिड़ी पोज़ीशन आहे क्रिटिकल आहे त तव्हां रोज़ो तव्हां माना नथा बि रखी सघो, या कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जंहिंजे करे तव्हांजी पोज़ीशन उहा अचे थी रोज़े जी हालत में तव्हां रोज़ो माना अलविदा करे सघो था पिया। जीअं हाणे असांजी माना डायबिटीज़ जी दुनिया में हिकिड़ी माना डार्क माना गाइडलाइंस आहे, जंहिंमें जेको आहे न माना उन में हाई रिस्क, मॉडरेट रिस्क ऐं लो रिस्क जी माना कैटेगरीज़ रखियूं आहिनि। उन में माना जीअं हाणे हाई रिस्क आहे त जेकॾहिं तव्हांजी HbA1c मोर देन 9 आहे ऐं तव्हांखे कोई माना CKD यानी कि क्रॉनिक किडनी डिज़ीज़ आहिनि, ब्लड प्रेशर हाई तव्हांजो रहे थो पियो, कोई सीवियर इन्फेक्शन आहे त तव्हां रोज़ो जेको आहे नथा रखी सघो। ठीकु आहे न, उहो टाइप 2 जी मां ॻाल्हि कयां थो पेशेंट्स जी न। मॉडरेट में जेकॾहिं तव्हांजी माना सपोज़ कयो HbA1c 8 आहे ऐं कोई हिकिड़ो माना मतिलबु कोई आहे लाइक माना कोई ब्लड प्रेशर आहे लेकिन अंडर कंट्रोल में आहे न, त तव्हां माना उहो रोज़ो जो कन रखी सघे थो। लो रिस्क में माना तव्हांजी जेकॾहिं HbA1c 7, 7.5 आहे ऐं कोई बि माना अहिड़ो कोई इशू न आहे उन सां गॾु, त उहे माना रोज़ा जेके न रखी सघनि था पिया। रहियो मसइलो टाइप 1 जे हवाले सां, ऐं प्रेग्नेंट लेडीज़ आहिनि जेके उहे मतिलबु नथी रखी सघनि रोज़ो। ठीकु आहे न, ऐं टाइप 1 तव्हांखे ख़बर आहे टाइप 1 में माना इंसुलिन जो करे लबो माना ठहंदो ई न आहे, पर उनजे बावजूद बि उहे चवंदा आहिनि त भई न असां कुझु बि थी वञे असां रोज़ा रखंदासीं। मज़हबी हीअ अचे थो साल में हिकिड़ो दफ़ो महीनो माशाल्लाह जो आहे न, त कोई बि चवंदो आहे त असां हिन मां फ़ाइदो वठूं। ठीकु आहे न, हाणे माना जेके टाइप 1 डायबिटिक पेशेंट्स आहिनि जेकॾहिं उनजी शुगर कंट्रोल में रहे थी पई ऐं कोई रिस्क न आहे त हू जो आहे न पंहिंजी माना ॾींहं में 5-6 दफ़ा माना प्रैक्टिकली इहो ई थोरो डिफिकल्ट थी वेंदो आहे त 6 दफ़ा या 7 दफ़ा पंहिंजी शुगर टेस्ट करे, लेकिन माना करणी पवंदी। ठीकु आहे न, ॿियो न त 3 दफ़ा 4 दफ़ा त करे ई करे, त जेकॾहिं ॾिसे त हाणे कोई अहिड़ो पेशेंट टाइप 2 जो आहे या टाइप 1 जो आहे जेके उनजी शुगर 70 खां हेठि थी अचे त हू जो करे पंहिंजो रोज़ो माना जो करे अलविदा करे सघे थो पियो। ऐं जेकॾहिं हुनजी शुगर 400 आहे, 450 आहे, 350 आहे ऐं माना ॾिसे थो त अञा सॼो ॾींहुं पियो आहे, ठीकु आहे न, त उहो बि पंहिंजो रोज़ो जो आहे न माना ख़तमु करे सघे थो पियो। या उन में वरी नई गाइडलाइंस आयूं आहिनि त तव्हां उनखे माना शॉर्ट एक्टिंग इंसुलिन जेकॾहिं लॻाए सघो था, छो जो माना इंसुलिन में फतवा अची वई आहे त तव्हां इंसुलिन तव्हां लॻाए सघो था रोज़े जी हालत में बि, छो जो कॾहिं कॾहिं माना इफ़्तारी खां अॻु बि असां पेशेंट्स खे चवंदा आहियूं भई 15 मिंट अॻु में या 10 मिंट अॻु में तव्हां खाइण अॻु में जो आहे न पंहिंजी इंसुलिन तव्हां लॻाए छॾियो। त अहिड़ी तरीक़े सां जेकॾहिं कंहिंजी 400 शुगर थी अचे पई ऐं मंझंदि ॾिसो त भाई 6 घंटा पिया आहिनि, ठीकु आहे न, त उनखे थी सघे थो माना हाई शुगर जे करे माना जेको आहे न उनखे कीटोएसिडोसिस जी हालत में हलियो वञे, बेहोशी जी हालत में हलियो वञे, या उनखे इलाही डिहाइड्रेशन थी वञे। ठीकु आहे, त उहो माण्हू जो आहे न थोरी देरि लाइ माना 10 या 15 यूनिट्स लॻाए करे आराम करे, ठीकु आहे न, त उहो कंटिन्यू करे सघे थो। जेकॾहिं चवे थो त न मां मुंहिंजी बिल्कुलु ई माना हाणे रीच खां ॿाहिरि आहे ऐं मूंखे माना मसइला थियनि था, त उहो पंहिंजो रोज़ो माना अलविदा करे सघे थो पियो।